नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त व्याजिन जे ज़ुल्म खिलाफ़ बौदला शाह मोहल्ले जे रहवासिन गुलाम शबीर सहतो, अली अब्बास सहतो, अरबाब अली सहतो, मसमात नाज़गुल पंहिंजे मासूम ॿारनि समेत बासर व्याजिन ऐं वकीलनि खिलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त 2 साल अॻु गुलाम रसूल बिरोही खां घरवारी जी डिलीवरी दौरान मजबूरी ख़ातिर 5000 वता विया हुआ, जंहिं ते हिन व्याज रखी असां मिस्किननि मथां 2 लाख रुपया व्याज कढियो है। कुछ पैसा जेके रहन आहिनि उन्हनि पैसनि एवज़ असांजी 10 साला न्याणी बेनज़ीर सहतो खे गुलाम रसूल बिरोही, हमज़ो रेती, अमीर बख्श, अमानुल्लाह रिंद ज़ोरी अगवा करे विया आहिनि। न्याणी जी दाह ते पाड़े वारा अगवा थियण खां बचाए वरितो। हिननि चयो त असांजो वकील नदीम हैदर मला अगली धुर खां 20,000 रिश्वत वठी असांखे धमकाए रहियो आहे। हिननि IG सिंध ऐं ॿियनि वसारनि खां मुतालबो कंदे घुर कयो आहे त असांजी व्याजनि मां जान छॾाई वञे, हिननि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।